नाज़रीन, सिजावल में बरसाती पानी निकाल न करण ऐं सफ़ाई न थियण ख़िलाफ़ शहरियुनि रोडनि ते बीठल बरसाती पाणी में सारियुनि जो रोंबो करे अनोखो एहतजाज कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था इमदाद पठाण जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, टाउन इंतज़ामिया जी मुबैना करप्शन ऐं नाअहली जे सबबि सिजावल जो शहर जेको ॿुॾी उथियल आहे। शहर जी हर घटी गली रस्ता रोड जेके बरसाती पाणी ऐं गटरनि जे पाणीअ जे लपेट में आहिनि, उन ख़िलाफ़ हिते शहर सिजावल वासियुनि अनोखो एहतजाज कयो आहे। सारियुनि जो बेजारो जेको आहे उहो रोड ते जेको थो लॻायो पियो वञे। असां हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदनि वधीक छा चवणु आहे। नेशनल प्रेस क्लब खां जेको रोड आहे हीउ सिजावल जो मेन रोड आहे। हिते डॉक्टर गली आहे, मरीज़ वीचारा इलाज जे लाइ ईंदा रहंदा आहिनि, पर अढाई 3 महीना थी विया आहिनि हिन रोड ते मुसलसिल पाणी गप गारो ऐं कंहिं बि माण्हू जो अचणु वञणु हिते माना तकरीबन बंदि आहे। को मरीज़ अचे थो, हुन जो रक्शो कल्टी थियो वञे, वॾियूं गाॾियूं त अची कोन थियूं सघनि। ऐं उनखां पोइ 20-25 साल थिया आहिनि तकरीबन हिन रोड खे, जो मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ ऑफिसरनि चूंडियल नुमाइंदनि या टेंडर बि कराया आहिनि, कागज़नि में पैसा बि ख़र्च थियो वञनि, पर हीउ रोड कोन थो थिए। केतिरो गटरनि जो पाणी आहे, ज़ुल्म ऐं ज़्यादती हद थी वई आहे। मजबूर थी करे असां हिते सारियूं पोखण ते आया आहियूं ऐं सारियूं पोखे रहिया आहियूं। पाड़े वारा बि गॾु आहिनि, उमेदु आहे त हीउ फ़सुलु सुठो लहंदो ऐं हूअं बि ख़ाली जेको त ज़मीन पई आहे ऐं हुन में कुझु ॿिज विझंदासीं त हुन में 2-3 कड़ा मिली वेंदा ऐं मिलंदा त वरी पाड़े वारनि खे 2-2 कड़ा विराए ईंदासीं ऐं हुननि जो बि गुज़र थींदो इंशाल्लाह। कमु ज़ीरो आहे, कब्रिस्तान ॿुॾा पिया आहिनि, गलियूं ॿुॾी पियूं आहिनि, घर ॿुॾा पिया आहिनि ऐं हिते गप चारो वॾो पाणी लॻो पियो आहे। त असां शहर जे माण्हुनि सभिनी इहो सोचियो त बहितर इहो आहे त गाॾियूं गप करे वयूं, पाणी जाम बीठो आहे, उन में फसल वग़ैरह पोखे करे, सारियालूं वग़ैरह पोखे करे कुझु त फ़ाइदो वठूं। 3 दफ़ा कागज़नि में पैसा खाई विया आहिनि। आवाम घणो ज़ुल्म कयो आहे। असीं जेके दुकानदार मसवाड़ बि कोन था परे, पंहिंजा बचा थी थिए विया आहिनि। असांजो को कारोबार नथो थिए, 3 महीना थिया आहिनि बरसाति जो पाणी ते बीठो आहे। जेको नुमाइंदो चए आप सुबुह जो रोड सुबुह रोड ते असां पंहिंजे पैसनि सां गटर बटर ठाहे असांजो गटर टोड़े छॾियो। एतिरी न आहे टाउन न आहे जेके पाणी 3 महीना थिया पाणी नथो निकिरे। नाज़रीन, टाउन इंतज़ामिया जी मुबैना करप्शन ऐं नाअहली जे सबबि सॼो शहर सिजावल जो जेको आहे उहो पाणी बरसाती जेको पाणी आहे या गटरनि जो पाणी जेको पाण में मिली चुको आहे। गटर नाला टुटल आहिनि, शहर में सफ़ाई जो निज़ाम धर्म भरम आहे। उन जे ख़िलाफ़ सिजावल वासियुनि हिकु जेको अनोखो एहतजाज कयो। सारियुनि जो बेजारो हथ करे जिन गलियुनि में 2 खां 3 फुटनि ताईं पाणी जेको महीननि खां वठी मौजूदु आहे, उन में रोंबो करे उन ते ई उन्हनि पंहिंजो एहतियात करायो आहे त टाउन इंतज़ामिया जेको आहे सो शहर मां सफ़ाई सुथरा करे घरो गॾु पाण डिप्टी कमिश्नर सिजावल खां इहो मुतालबो कयो ऐं चूंडियल नुमाइंदनि खां पिणु इहो मुतालबो कयो त शहर जी फौरन सफ़ाई कराई वञे ऐं जमा थियल पाणी जेको आहे सो निकाल करायो वञे, जीअं सिजावल जा शहरी सुख जो साह पटे सघनि। कैमरामैन राज पठाण सां गॾु इमदाद पठाण, धरती TV न्यूज़ सिजावल।